आनरंदो पोलियो वंजी मुल्क बोलियो आनरंदो पोलियो वंजी मुल्क बोलियो पोलियो खिलाफ पोलियो खिलाफ जागते हो पोलियो खिलाफ जागते हो आनरंदो पोलियो वंजी मुल्क बोलियो आनरंदो पोलियो वंजी मुल्क बोलियो आनरंदो पोलियो वंजी मुल्क बोलियो पोलियो खिलाफ जागते हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडेसिया हो न्यू मेरान न्यूज़ और कई था खबरन डा खबर शामिल के पिया हाला में रिपोर्ट एजाज बुगियो जी हालत तालुका अस्पताल में पोलियो बाबत जागरूकता रैली कढ़ी वई। रैली तालुका अस्पताल GMS डॉक्टर फरीद मेमन इमदाद जमाली गुलाम कादिर चना गुलाम मोहम्मद अब्दो जी अगवानी में कढ़ी वई, जैमें डॉक्टरन पैरामेडिकल स्टाफ समेत लेडी हेल्थ वर्करन शिरकत कई। उन मौके ते रैली के खिताब कंदे डॉक्टर गुलाम फरीद मेमन चयो तो पोलियो इंतहाई खतरनाक ऐं मौजी मर्ज़ आहे जंहिंजे हमले सां माण्हू अपाहिज थी वेंदो आहे। हिन चयो तो 16 डिसंबर खां 21 डिसंबर ताईं पोलियो मुहिम जो आगाज़ कयो पियो वञे, जंहिंमें ॻोठाणनि तोड़े शहर में रहंदड़ माण्हुनि खे घुर्जे तो पोलियो खां बचाव लाइ पंहिंजे मासूम ॿारनि खे पोलियो जा फुणा पियारनि त जीअं हू उन मौजी मर्ज़ खां बची पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारे सघनि। इन सभिनी शहरनि ऐं ॻोठाणनि खे अपील कई त संदन दरनि ते ईंदड़ पोलियो टीमनि सां सुठे नमूने सहकार कनि ऐं अगरि को ॿार पोलियो जा फुणा पियारण खां रहिजी वञे तो फौरी तौर ते वेझी अस्पताल सां राब्ते में अचनि त जीअं हिकु बि ॿार पोलियो जा फुणा पियारण खां रहिजी न वञे।